पिता असां अॼु तव्हांजे वचन लाइ आभारी आहियूं। हर सुठे माण्हूअ जी तरह जुमे जी राति जो आया आहियूं, तव्हांजो इंतज़ारु करे रहिया आहियूं। तव्हां टच करे रहिया आहियो ऐं मुंहिंजी प्रार्थना प्रभु तव्हां ते आहे त तव्हां टच कयो उन माण्हुनि खे ऐं जेके उन्हनि खे उत्साहित कयो ऐं चङाई करे उन्हनि खे मुक्ति ॾियो त तव्हांजे नाले ते उहो करे सघनि। आमीन। तव्हां कुझु वक़्तु पहिरीं हिकु माईअ जी गवाही ॿुधी, चाहे उहा गिरजे में वेठी हुजे ऐं गिरजे वञण खां मन कोन कंदी, पर उन जो परिवार उन जे नियम सां रोज़ गिरजे वेंदा हुया, घर में शांती में, बंदि दरवाजे में। उहो सचपच हल में हुई त उनखे उन जो जेको कमु हुयो उन प्रभुअ तरफ़ां पहचान विञाए छॾी हुई। त मूंखे विश्वास आहे कि जाम दफ़ा असां दुनिया जा जेका थी रहिया आहियूं ॾिसंदा आहियूं त असल में के अहिड़ी शइ जे साम्हूं अचणु हूंदो आहे त आत्मा में थी करे उहो असांखे आत्मा में सिर्फ़ु ॾिसी सघंदा आहिनि। जाम ॼणा, अॼु मां इहा ॻाल्हि थी चवां, तव्हां सुञाणो, मां हिकु दफ़ो हिकु पिक्चर ॾिठी हिकु छोकिरीअ जे बारे में जंहिंजी पहचान चोरी कई वई आहे। उन जो जीवन हिकु ख़राबु सपने में आहे ऐं उन जी पहचान चोरी करण वारो जाम ख़रीदारी कई आहे त उन खां पोइ उनखे फ़सूल लॻंदो आहे, उनखे कोन ॾियणो आहे त उहो अहिड़े कमनि जो दोष लॻायो वञे। पर जेको बि कयो हो, दुश्मन माण्हू उनखे इन तरीक़े सां निपटंदा आहिनि। उहो कोशिशि कंदो आहे त असां सोचूं त असां लगातार कंहिं शइ जे लाइ मूल्य ॾींदा रहूं, मूल्य ॾींदा रहूं, मूल्य ॾींदा रहूं, जंहिंजी ज़रूरत आहे। त बाइबल में लिखियलु आहे, यीशु पहिरियों ई मूल्य ॾेई चुका, तव्हांखे ॾिसणो आहे इहो तव्हां मसीह में केरु आहियो ऐं तव्हां ॼाणणु खपे त पहचान छा आहे हासिल करण जी। इहा पहचान चोरी करण वारी एॾी वॾी समस्या थी वई आहे त अहिड़े माण्हू पहचान बचाइण जे लाइ इंश्योरेंस कंदा आहिनि। ऐं शुभ समाचार इहो आहे त पहचान चोरी ख़िलाफ़ यीशु असांजो इंश्योरेंस आहे। मां आत्मिक तौर ते ॻाल्हाए रही आहियां, इन करे सचमुच चाहींदी आहियां त तव्हां आधार मनसक अॼु जो वचन ग्रहण कयो, छो त मुंहिंजो मञणु आहे त जाम माण्हू पंहिंजी पहचान खे बारे में सुठो नथा महसूसु कनि ऐं प्रभु जी देखभाल महसूसु नथा कनि, उनखे सम्झी नथा सघनि ऐं उहो माण्हू जो दबाव महसूसु कंदा आहिनि। जेके ठहण जे लाइ चवंदा आहिनि त सोचींदा आहियूं त उन खां पोइ घणा दफ़ा असां इहो भूमिका निभाईंदा आहियूं। मूंखे विश्वास आहे त असां इहो ॾिसंदा आहियूं त असांजे लाइ इहा महामारी थी वई आहे त असां वीचारनि सां रिश्तनि खे समस्या में जोड़ींदा आहियूं ऐं उनखे असां जीअण न ॾींदा आहियूं। त जाम माण्हू नाटक कंदा आहिनि त फैलियल हूंदा आहिनि त जाम शरीर जा कम आहिनि, पर सच ॻाल्हि इहा आहे त प्रभु तव्हांजी मदद कंदो आहे। छा तव्हां ॿुधी? प्रभु कॾहिं तव्हांजी पंहिंजे अलावा कुझु थियण जी मदद कोन कंदा। उहे कोन चाहींदा आहिनि त तव्हां माण्हुनि खे ख़ुशि करण वारा थियो। ईअं कोन कि तव्हां माण्हुनि खे ख़ुशि करणु नथा चाहियो, पर माण्हू ख़ुशि करण जी इच्छा ऐं उनखे इन ताईं ख़ुशि करण वारा ठाहे के अंतर में उनखे सम्झ में अचे, इस्तेमालु करणु, क़ाबू करणु ॾींदो आहे। त छो त उनखे ख़ुशि करण जे लाइ अहिड़ो कुझु उन प्रक्रिया में प्रभु खे अक्सर दुखी कंदा। तव्हां असल में कोन चाहींदा आहियो माण्हुनि खे तव्हांखे न चवणु खपे। अगरि इहो आहे त जाम माण्हू गिरजे वेंदा आहिनि ऐं नियम ऐं रिवाज सां पूरा कंदा आहिनि, हर कोशिशि उहो कंदा आहिनि त बि उन्हनि खे दोषी महसूसु छो थींदो आहे? अपराधी या गुनहगार महसूसु कंदा आहिनि, शर्म ऐं दोष महसूसु थींदो आहे। नाम गहराईअ जी असफलता भावना सां गॾु हूंदो। उन्हनि कॾहिं स्वीकार न कयो त दुनिया में उन्हनि खे छा करणु खपे ऐं गिरजे वेंदा आहिनि। तव्हांखे 10 विचा नियम ऐं 3 नवां सिद्धांत पूरा करणा आहिनि त उन जे लाइ तव्हांजी समस्याउनि खां मुक्ति कोन ॾींदी, पर तव्हांखे शक्ति ॾींदी उहा ॼाणण लाइ त तव्हां छा आहियो। उन में तव्हांखे ॾिसो, तव्हां पंहिंजे पाण खे समर्थ करणु सिखो। अगरि कोई माण्हू मसीह में आहे, उहो हिकु नई सृष्टि आहे, बिल्कुलु नई, ऐं उन जे अंदरि गहराईअ में हिकु बिल्कुलु नओं सुभाउ अंदरां मां झूनियूं ॻाल्हियूं गुज़री वियूं आहिनि, हर शयूं नई थी वियूं आहिनि। यहोशू 5 जॾहिं यीशु वञी करे माण्हुनि जी अगुवाई करण लाइ चयो हो त उन नगर में वञण खां प्रभु पहिरियों उनखे चयो, तुंहिंजी नाम गहराई जेकी मिस्रनि में थी आहे उनखे अॼु परते कयो आहे, जीअं त नाम धराईअ थींदी ऐं तव्हांखे शर्म, दोष ऐं असफल थियण जी आम भावना मिली। जॾहिं संसार में कुझु साल थी वेंदा आहिनि त नाम गहराई थी वेंदियूं आहिनि, पर सभिनी जी नाम गहराई यीशुअ
कई आहिनि त उहो उन जे लाइ नई सृष्टि ठाही अथई त उन जो गानो ॻाइण लाइ तव्हांखे आनंद खणणु खपे ऐं उनखे पंहिंजे जीवन जी सचाई ठाहे छॾियो, छो त उहो आहे। एमेन। केरु चवंदो एतिरो महसूसु कंदो त पंहिंजे पहचान जे बारे में सुठो महसूसु। एमेन। तव्हां मां केरु थो सोचे त इहो सुठो आहे? तव्हां ॿुधायो मूंखे उन जे मुक़ाबले तव्हांजी इच्छाउनि सां थकिजी वञे न। मां तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां उन सां गॾु जाम समस्या थींदी हुई ऐं उन मुक्त थी वई आहिनि। शैतान सभिनीनि खां वधीक उन माण्हुनि खां नफ़रत कंदो आहे जेके ॼाणींदो आहे त उहो मसीह में केरु आहे ऐं आत्मविश्वास में उन माण्हूअ खे नफ़रत थींदी आहे त शैतान अहिड़े माण्हुनि खां ॾकंदो आहे ऐं जेके आत्मविश्वास वारो हूंदो आहे उहो मसीह यीशु खे आत्मविश्वास थी सघंदो आहे। इफिसियो 1 में ॾिसूं था पढ़ण वारा आहियूं, उन में जेकी सचाई आहे तव्हांखे ॿुधायां थी। 1:3-4 में शुरू कंदा त उन प्रभुअ जी आसीस तव्हां ते थिए, तव्हां उन जे लाइ उन जी महिमा कयो ऐं उन खे महिरबानी ॾियो त तव्हां आसीस ॾिनी। सभई चओ मसीह में। तव्हां ध्यानु ॾिनो आहे त इहो कोन चयो आहे त शायदि असांखे आसीस ॾिना, असांखे आसीस ॾिनी सघंदा आहिनि। असांखे इहो ॾिसणो आहे त मसीह में आसीस कीअं थी मिले ऐं इहो ज़रूरी कोन्हे न, पर असांखे विश्वास करणो आहे त असां उन खां परे ई करे चुका आहियूं, पर असांजे ज़रिए उहो मिले थो जीवन में। असांखे विश्वास करणो आहे त उहो वक़्तु असांजो आहे, आत्मिक रूप सां असांजो आहे ऐं असां ॾिसंदासीं। असां उन ते पको विश्वास कंदासीं, प्रभु जे वचन सां राज़ी थींदासीं त प्रभु असांजे लाइ योजना ठाहींदो, ॿियनि शयुनि जे लाइ न, पर प्रभु तव्हांजे लाइ, तव्हांजे ॿारनि लाइ सुठी योजना। प्रभु चाहींदा आहिनि त तव्हां हमेशह वधो, ख़ुशि रहो, चाहींदा आहिनि तव्हां सुठो अनुभव कयो। बाइबल अनुसार तव्हां मथो आयो ऐं पुछो कोन, मथे आयो हेठि कोन, तव्हां कर्ज़ ॾिना आहियो ऐं घुरायो कोन्हे। इहो कीअं न आहे? तव्हां ॼाणो, तव्हांखे विश्वास करणो पवंदो, प्रभु जे वचन में सहमत थियणो पवंदो। 3:3 जे अनुसार तव्हांखे इहो सहमत न हुजे, छा तव्हां हिक ॿिए सां गॾु हली सघंदा आहियो? अगरि सिखणो आहे त तव्हां प्रभु जे लाइ वचन सां सहमत थियो त ॾिसो ॿिया माण्हू छा था चवनि, उनखे विश्वास लाइ सभु कुझु पंहिंजी भावनाउनि ते न, पर उते न कोन। तव्हां ॿियनि जे लाइ बारे में न सोचियो ऐं जेको दुनिया सोचींदी आहे, त तव्हां प्रभु जे वचन खे ऊचो रखो ऐं सिखो त उन में छा लिखियलु आहे। त बाइबल इहो ई थो चए त तव्हांजे अंदरि उन आसीस खे, उन मसीह में, तव्हांखे उहो आख़िर मसीह में ॾिसणो आहे। इहा सुठी ॻाल्हि आहे। तव्हां जेको जंहिं पल में इहो सोचींदव, तव्हांखे उन वक़्त ते उहो पक महसूसु थींदो, जेको तव्हां वक़्त ते सोचींदव उन पल में तव्हांखे उहो विश्वास ॾियारींदो त सचपच जेको पापनि जे लाइ मरिया हुआ उहो तव्हांजे लाइ मरिया आहिनि ऐं चुकायो आहे। ऐं जेके तव्हांजे स्वर्ग जा दूत आहिनि, उहे तव्हांखे ईअं लॻंदो कि तव्हां उन में आहियो, उहो तव्हां में आहे। तव्हां अॻियां वधी वेंदव, उहो प्रभु जो घर ठाहींदव ऐं उन जे बारे में सचपच उत्साहित हूंदसि ऐं प्रभु जो, ऐं तव्हां जेको मंदिर आहे उहो तव्हांजो घर आहे ऐं उन मंदिर जे करे तव्हां उन लाइक़ु आहियो त तव्हां दुनिया में इहो करिणो पए त तव्हां मसीह जे तरफ़ सभु कुझु करे सघो। मूंखे शक्ति ॾिनी आहे त मां कयां ऐं इन करे मां मसीह जे तरह मां कयां थी पाण में। आमीन। उन असांखे मसीह में स्वर्ग जॻह ते सभु तरह जूं आशीषूं ॾिनियूं आहिनि ऐं उहो ॾिए थो उन जे करे। वचन 4 में जीअं असांखे ॻोल्हियो वियो आहे उहो चुनींदो आहे असांखे। वाह, इहो जाम सुठी ॻाल्हि आहे, मूंखे ख़ुशी थींदी आहे हिन जी। जीअं उन वटि कोई चुनाव कोन हो, प्रभु उद्देश्य पूर्वक तव्हांजे पुठियां आया आहिनि। कमाल आहे। छा तव्हांखे ख़बर आहे, उन्हनि खे तव्हांजे व्यवहार सां हैरानी कोन थींदी आहे। प्रभु तव्हांजे बारे में सभु ॼाणींदा आहिनि, उहो कमु जेको तव्हां करण वारा आहियो, हर चरियाप जी ॻाल्हि जेकी तव्हां, हर ग़लती जेकी कंदा आहियो, कॾहिं तव्हांखे भले ई कमु करण जो, तव्हांखे उहो मौक़ो मिलण खां पहिरीं उन ॾिसी वरितो आहे। यरमा राज जी सेवाईअ जे लाइ उन सॾु करण वक़्तु उनखे छा चयो हो? मां तोखे कोन में ठाहियो आहे ऐं तुंहिंजी माउ जी कोख मां ठाहिण खां पहिरीं मां तोखे ॼाणियो आहे, तोखे पंहिंजे ॻोल्हे उपकरण जे रूप में। त इहा ई जेकी ॻाल्हि आहे, प्रभु ॻोल्हींदो आहे, इस्तेमालु कंदो आहे, इन करे उहो कंदा आहिनि। असां उन योग्य हूंदा आहियूं, पर इन करे उहो असां सां
प्यार करण वारो आहे, दयालु आहे, असांखे महसूसु कंदो आहे त कंहिं न कंहिं तरीक़े जा पंहिंजी योजना में ठाहे ऐं कुझु करे सघे। तव्हां मां इहो चवां, मां मूंखे खिल ईंदी आहे जॾहिं मां माण्हुनि जे साम्हूं ॾिसंदी आहियां त प्रभु कट वठी आहिनि ऐं उहो चवंदा आहिनि, इस्तेमालु कंदा आहिनि खिली खिली। मुंहिंजे पेट में सूरु थी वेंदो आहे। डिलीशियस बैंड असां सां गॾु आहे ऐं असांजी पुठी सभा में बि गॾु हुया। मार्टिन स्मिथ गायक ख़ासि करे, उन्हनि ॿुधायो कि संगीत में फेल थिया। उहो छोकिरी जेकी मुंहिंजा वार ठाहींदी हुई, मूंसां गॾु हमेशह रिपोर्ट कार्ड उनजी टीचर लिखे जंहिंमहिल नंढो हो, डेबरन खे कैंची कटण सां समस्या आहे। मां बि इंग्लिश में फेल थी बची वियमि ऐं मूंखे नाम क्रिया सम्झण कोन ईंदा हुया। मां उन में कोई दिलचस्पी कोन कई। मां छड़ो चवणु चाहींदी आहियां त मूंखे परवाह कोन आहे अगरि उहो नालो आहे, क्रिया आहे, विशेष या स्वर्ग नाम आहे। मूंखे परवाह कोन आहे त मां सभु सही चवंदी आहियां। मां सिर्फ़ु हिकु ॻाल्हि ॿुधायां, मुंहिंजे वीचार सां फेल थियण जो इहो जाम बची वियमि त अॼु मां हैसी में आहियां ऐं जाम ॼणा भारी आहिनि। हिते आराधना जी अवगाई संगीत में केरु चवंदो आश्चर्य, इहा हैरान कंदड़ आहे। जॾहिं प्रभु जी आत्मा असां ते ईंदी आहे त असां बदिले करे हिकदमि अलॻि माण्हू ठही वेंदा आहियूं ऐं उन जी महिमा जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं मां सुबुह जो चयो, असांजे लाइ सभ खां वॾी रुकावट थींदी आहे असांजो घमंड जी भावना। असां सोचींदा आहियूं उहे केरु रहिया आहिनि ऐं प्रभु न उन जे योग्य आहियूं। ऐं जॾहिं प्रभु असांखे इस्तेमालु कंदा आहिनि त उन तरफ़ महान कम थींदा आहिनि। असां पाण खे मथे सम्झंदा आहियूं ऐं ॿियनि खे हेठि सम्झंदा आहियूं। असांखे इहो न करणु खपे जेको असां कंदा आहियूं। प्रभु हिकु उद्देश्य लाइ असांखे घुरायो, हिकु ॻोल्हींदा आहिनि। जीअं उहो पंहिंजे प्रेम में ॻोल्हे वरितो आहे त असांखे सम्झी वठनि त ॻोल्हे वरितो आहे मसीह में। चओ त मसीह में। तव्हां चओ। जीअं हुन असांखे जगत जी उत्पत्ति खां पहिरियों ई ॻोल्हे छॾियो आहे त असांखे उन जे प्रेम, पवित्र ऐं निर्देशन में रहणु खपे ऐं पढ़ी करे उलझण में थी था सघूं। पर असांखे इहो कोन सम्झंदो आहे। सच इहा आहे त पहिरियों ई मसीह में उहो सभु आहियूं ऐं असां निर्देशन सम्झंदा आहियूं। मसीह में तव्हांखे ॾिसंदा आहिनि उहो पाण। इन करे असां यीशु जे नाले ते प्रार्थना कंदा आहियूं ऐं विस्तारित बाइबल जे अनुसार पिता जे साम्हूं बीह करे असां चवंदा आहियूं त असांखे प्रार्थना करणु वियो आहे त असां सभु अॼु तव्हांखे प्रार्थना था कयूं त तव्हां प्रार्थना जे लाइ उथण खां पहिरियों उन जो मतिलबु इहो आहे त उन जे बारे में सोचियो। प्रार्थना कोन करणु चाहियां थी त अगरि मूंखे विश्वास कोन थींदो त मुंहिंजी प्रार्थना ॿुधंदो आहे त पहिरीं तव्हां कयो ऐं विश्वास पैदा कयो। उन प्रार्थना खे ॾिसो ऐं उन में विश्वास आणे करे प्रार्थना कंदासीं त माण्हू ठीकु थी वेंदो ऐं उन जो बचाव थींदो। इहा आज़ादी मिलंदी तव्हांखे ऐं मूंखे विश्वास आहे त उहे माण्हू तव्हां सां गॾु आहिनि जेके उहो चवंदा आहिनि। विश्वास जेकी तव्हां सां गॾु हूंदी आहे त उन में जाम शक्तिशाली रूप हूंदा आहिनि। इन करे मां चवंदी आहियां प्रार्थनाउनि में जाम ताक़त आहिनि ऐं तव्हां उन लाइ सभु कुझु करे सघंदा आहियो। तव्हांखे मिलंदो। मां मुंहिंजे लाइ नथी ॻाल्हि कयां, या असां सभु उहो करे सघंदा आहियूं या न जेको उहो पंहिंजे पाण में हिकु मसीह जो रूप आहे। मूंखे लॻंदो आहे त असां पाण खे इहो करणु खपे ऐं असां इहो कयूं मसीह में। सभई चओ मसीह में। नाम धराई खां मुक्त, सांस्कृतिक पवित्र में तव्हां सचमुच हिकु अद्भुत आहियो। ॼाणींदा आहियो मसीह में। सचमुच पंहिंजे बारे में उत्साहित थियो। मसीह में पंहिंजे बारे में उत्साहित हुजणु खपे। वचन 7 इफिसियो 1:7 में असांखे उन जे लहू में तरफ़ां छुटकारो, बचाव ऐं मुक्ति, गुनगुनाइण जी माफ़ी मिले त असां प्रभुअ खे चऊं उहो असांजे लाइ आहे। ओ मुंहिंजा प्रभु, तव्हां मुंहिंजी ॿुधी न। उन में कमज़ोरियुनि जे लाइ प्रभु असांखे छुटकारो ॾिनो आहे। उन दुश्मननि सां ॿीहर मोल न करे सघंदा आहियूं। जॾहिं उहो तव्हांखे ॿुधाइण लॻा कि तव्हां केरु आहियो, उन जो धन्यवाद कयो।
मूंखे अञा उत्साहित करिणो आहे प्रभुअ जे लाइ, उन लाइ उन मूंखे क़बूल कयो आहे, प्रेम कंदो आहे जीअं मां आहियां। असांखे उन जे खून जो गुनाहनि जी माफ़ी मिलणु खपे, त इन करे असां उन योग्य आहियूं, बल्कि उन लाइ अनुग्रह जे धन जे अनुसार मिलियो आहे। इन करे वचन 11 में चए थो त पंहिंजी इच्छा सां उन अनुसार उन वचन में उन में ई जंहिंमें असां ॿई हुयासीं माण्हुनि सां ऐं उन सां गॾु पंहिंजी इच्छा सां गॾु अनुसार सभु कुझु कंदा आहियूं। ऐं तव्हां यीशु मसीह जी अधिकारी आहियो ऐं इन करे वचन ॾिसो था त मुंहिंजो चवणु साफ़ आहे त पिता जेको चयो आहे त उनखे हासिल कयो, लगातार हिकु हिकु करे शयुनि ताईं पहुचो ऐं यीशु मसीह में पंहिंजी मौत खे बलिदान कयो जेको उहो कमायो अथव। उन में तव्हां जेको ॾिनो अथव उहो मसीह में ॾेई छॾियो ऐं विरासत हासिल कयो जेको तव्हांखे मिलियूं आहिनि। ऐं तव्हां सोचियो आईंदा तव्हां घुमी फिरी कॾहिं बि पंहिंजे बारे में ख़राब ॻाल्हियूं कोन कंदव, पंहिंजे ख़राब करणु सोचींदव, पंहिंजो झुकाइण कोन सोचींदव, आत्मा दया सां भरियल कोन रहंदव, हताश नाराज़ कोन थींदव, ॿियनि खे शिकायतूं करण जो मौक़ो न ॾींदव। तव्हां पंहिंजो मथो खणण जी ऐं कंधु खणण जी इहो ॼाणण जी ज़रूरत कयो कि तव्हां प्रभुअ जे घर में आहियो ऐं तव्हां प्रभुअ जा ॿार आहियो ऐं तव्हां इहो शैतान खे न करणु ॾींदव। तव्हांजो जीवन हासिल थींदो, तव्हां पाण खे सुञाणींदव उन में मूंखे उन में जोर ॾियणो पवंदो, छो त उहो तव्हांजो कोई सरकार कोन आहे। जॾहिं असां चवंदा आहियूं त असां प्रभुअ जो धर्म आहियूं, असांखे हमेशह चवणो पवंदो आहे, मुंहिंजो मतिलबु आहे असां पंहिंजो पाण खे, जीअं कि उन माई चयो हिते टेनेसी असां चवंदा आहियूं त मां सचमुच समस्याउनि जो आहियां ऐं असां हर जॻह ते चवंदा आहियूं त मुंहिंजो मतिलबु आहे त टिम्बुकू जेको चवणो आहे त उनजो इहो चवणो आहे त यीशु सच चयो आहे त तव्हां कुझु कोन करे सघंदव, असांजो मूल्य असांजी कोई क़ीमत कोन्हे, असां केतिरा बि सुठा कम कयूं पर स्वर्ग में जॻह कोन ॾींदो जेसिताईं उन प्रभुअ जी कमाई नथा पायूं ऐं प्रभुअ जी पवित्रता सां गॾु घुड़नि ते बि सकूं ऐं असां उहो ॼाणी सघूं कि हर शइ में पूरी तरह सां उन ते निर्भर थी करे असां सभई चवंदा आहियूं मसीह में, सभिनीनि लाइ। केरु चवंदो छा मसीह में? मूंखे विश्वास आहे त अॼु हिते माण्हू आहिनि जेके इन बारे में कुझु सोचींदा न आहिनि पर ज्ञान मिलियो अथनि। मां जाम परेशान आहियां, इन खां शांती कोन आहे त तव्हांखे आनंद कोन आहे त तव्हां सोचियो त उन लाइ तव्हांखे प्रभु आज़मायो आहे ऐं उन आज़मायो करे तव्हां हिते पहुता आहियो ऐं तव्हां यीशु खे इनकार नथा करे सघो छाकाणि त उहो तव्हां सां गॾु आहे ऐं उहो चए थो कि तव्हां अॻियां वधो। इहो रुगो आहे त संबंध लाइ, सभई चओ आमेन। प्रभु तव्हां सां प्यार थो करे, उहो चङो करण वारी मलम आहे तव्हांजे जीवन लाइ, तव्हांजे जीवन जी हर कमज़ोरी खे ठीकु कंदो। प्रभु तव्हां सां प्यार थो करे, हमेशह कंदो रहंदो, बिना शर्तुनि जे प्यार कंदो आहे ऐं तव्हां लाइक़ु कोन आहियो ऐं अहिड़ो कुझु कोन करे था सघो जेको प्रेम कंदो। अफ़सोस कि जाम माण्हू इहे स्वीकार कोन कंदा आहिनि। इन जो मतिलबु इहो आहे तव्हां फ़ाइदो कोन ॾिसंदव। सचाई इहा आहे त तव्हां विश्वास कोन था कयो। तव्हांखे ॿुधायां थी त इहो सच आहे, इन जो मूल्य ॾेई करे ख़रीद नथा करे सघो। सच आहे, उन जो अनुभव कोन कंदा आहियो छो त उन जो विश्वास नथा कयो। जेको बि कंदा आहियूं उहो प्रभु ॾींदा आहिनि असांखे, असांजे विश्वास ते, उन विश्वास ते मिलंदो आहे असांखे। बाइबल में लिखल आहे, बाइबल जे अनुसार संसार संदेश कोन आहे पर दिमाग़ जे लाइ नयो ठाहियो आहे। चाल चलण मची वई आहे छाकाणि त नओं करण जी मदद कयां थी। तव्हांखे ॿुधायां थी ॻाल्हि जेकी अलॻि अलॻि तरीक़नि सां प्रचार कंदी आहियां। 40 मिंटनि जो जेको प्रोग्राम हूंदो आहे उहो तव्हांखे ॿुधायां थी त जेको शैतान तव्हांजे लाइ सालनि ताईं महिनत थो करे उनखे तव्हां धकु हणो ऐं परते कयोसि। जेको उहो तव्हांजे लाइ सोचे थो तव्हां घड़ी घड़ी उन बारे में सोचियो जेको प्रभु तव्हांजे लाइ कयो ऐं तव्हां मसीह में केरु आहियो इहो ॾिसो। मसीह में रही करे तव्हांखे छा थो मुमकिन लॻे तव्हां उहो स्वीकार कयो ऐं प्रभु तव्हांखां सचमुच प्यार कंदो आहे। उनखे स्वीकार कयो, हमेशह उन जा विश्वास रखो, उन अलावा कोई न बचाईंदो। वचन 11 ॿीहर इन में असां बि उन जी मनसा खे ॾिसूं था। इच्छा अनुसार पहिरें खां ॿियो वञी करे मरीरा
उन वटि ठाहे करे चए थो त प्रभु उन सां वधीक क़ाबू आहिनि ऐं उन जे लाइ उन अनुसार बाइबल जे अनुसार जेको चए थो उन जी मर्ज़ी वचन तेरो चोॾो उन ई में तव्हां चओ त सभई उन ई में ऐं तव्हांखे चवणो आहे त तव्हां गॾिजी चओ ऐं तव्हां सां लॻंदो त तव्हां चयो वचन तेरो चोॾो उन ई में सभु चओ उन ई में तव्हां में बि जॾहिं तूं सच जो वचन ॿुधंदो जेको उद्धार जो शुभ समाचार आहे ऐं तोखे विश्वास थो थिए त तूं उत्साह थी करे इंतज़ारु कंदे पवित्र आत्मा जी छाया में हिकु छाप लॻंदी आहे उन पवित्र आत्मा जी छाया सां गॾु हेलेलुया तव्हां हिकु छाप लॻी ऐं जंहिंमें अखरनि सां नथी ॾिसी सघां मां तव्हांखे ॿुधाए थी सघां जेको शैतान ॾिसी सघंदो आहे उहो तव्हांजी छाप आहे ऐं प्रभु असांखे इहो ॾींदो आहे पवित्र आत्मा जी छाप लॻण जो मतिलबु सुरक्षित दुनिया जी सभिनी शयुनि ताईं कोन उची सघंदासीं ऐं मोक्ष जे अंतिम ॾींहंनि जे लाइ पवित्र आत्मा जी छाप लॻाई वचन में ठीकु आहे 14 में ॾिसूं था असां इहो प्यारो आहे प्रभु जी आत्मा असांखे मसीह में ठाहियो आहे ऐं हू सभु उन जी गारंटी सां गॾु मिलंदो आहे ऐं ॿियो मिलंदो आहे त असां उन जे लाइ अॻियां कमु कयूं ऐं उन जो अनुभव कयूं ऐं शैतान खे गारंटी न ॾियूं त उहो असांजे जीवन में कुझु करे सघंदो उहो असांजे जीवन में कमु करे रहियो आहे छो त तव्हांखे ख़बर आहे शैतान चवंदो आहे अहिड़ो व्यवहार कोन करे रहिया आहियूं मूंखे त ईअं नथो लॻे प्रभु तव्हांजी ज़रूरतूं पूरी कंदा आहिनि पर तव्हांखे ॿुधायां पंहिंजी आर्थिक हालत ॾिसो ऐं मूंखे ठीक जे बारे में न चओ तूं ॼाणींदो आहे त तूं कीअं अनुभव थींदो आहे मूंखे इन अनुग्रह जे बारे में कोन ॿुधाइणो आहे तव्हां सां कुझु बि सुठो कोन थींदो प्रभु तव्हां सां अहिड़ो प्रेम कंदा आहिनि पोइ जीवन में तव्हांखे सभु कुझु ख़राबु हालतूं छो मिलंदियूं आहिनि अहिड़े वक़्त ताईं तव्हां बाइबल कॾहिं चवणु खपे ऐं तव्हांखे गारंटी ॾिनी आहे त तव्हां हिते पढ़ियो ऐं तव्हांखे ॾिसणो आहे त तव्हां छा कयो आहे रुगो सिर्फ़ु हिन करे न जेको मां चवां थी उहो ई सही हुजे पर इहा ॻाल्हि सच न आहे फिल्म मिलण जो वक़्तु अची वियो आहे आमेन किथां मिलंदी आहे पंहिंजी क़ीमत पंहिंजो महत्व पंहिंजो मक़सदु ओड़ो न जीअं दुनिया खे मिलंदो आहे रोमियो 12:2 में अहिड़ो वचन आहे जंहिंजो गेजे में अक्सर मिसाल ॾिनो वेंदो आहे ऐं संसार खे संदेश न ठाहियो उन वांगुरु कोन सोचियो उन वांगुरु दिमाग़ जे नए वञण खां चाल चलण बि मटिजी वेंदी आहे तव्हांजे मन जी संसार पंहिंजो महत्व ऐं मूल्य पैदा कंदो आहे पद्धतियुनि सां धन दौलत सां पढ़ाईअ जे स्तर सां नंढा नंढा अखर लिखल करे उहो हूंदो आहे त केतिरियूं डिग्रियूं आहिनि ऐं सचपच सच चवां मां कहिड़ी बि शिक्षा जे ख़िलाफ़ कोन आहियां पर मुंहिंजे वीचार सां अगरि सच में असांखे कोई उपाधि ॾिनी वञे त असां उन करण सां उहो सम्मान न थींदो आहे त डिग्रियूं हुजण खां ख़राबु ॻाल्हि कोन्हे उन जो मतिलबु इहो आहे त असां जाम महिनत कई आहे हिन खे पाण लाइ पर कंहिंखे सुठो कोन ठाहींदी आहे त जाम माण्हू उनखे कुझु न करण लाइ वंश शिक्षा ग्रहण करण जो मौक़ो कोन मिलंदो आहे त पैसा कोन हुया अञा सही तरीक़े आमेन छो त प्रभु संसार निर्बलो ऐं चरियनि खे ॻोल्हींदो आहे ॼाणे बुझे करे उलझाईंदो आहे होशियारनि खे कुझु दफ़ो जाम माण्हू होशियार थींदा आहिनि प्रभु खे इस्तेमालु कोन था करे सघनि छो त उन वांगुरु ठही था सघनि ईअं न थींदो आहे आमेन मां व्यक्तिगत तरीक़े सां पढ़ंदी आहियां जाम महत्व कोन ॾींदी आहियां जाम हैरानी थींदी आहे त जॾहिं असां किथे सेखारणु वेंदा आहियूं माण्हू ॼाणणु चाहींदा आहिनि भेण इहो उहो या ॿियो कुझु मां चवंदी आहियां मां चॉइस आहियां प्रभु जो वचन असांखे सेखारींदो आहे इफिसू 1:4 में प्रभु असांखे पंहिंजे लाइ पंहिंजो सम्झी करे ॻोल्हियो आहे इहो सचीअ में हैरान कंदड़ ऐं आराम ॾियण वारो आहे जरा सोचियो प्रभु जी तव्हांजे लाइ ख़ासि योजना आहे मसीह में उन खां सुठी पहचान कोन हूंदी आहे मां मञियां थी त जेकी पहचान चोरी कई वई आहे सचपच ॼाणींदा आहियो त उहो केरु माण्हू आहिनि ऐं उहो
ऐं जेके पंहिंजे मुक़ाबले करण वारी समस्या खां नथा ॼाणे सघनि। इन करे तव्हांखे ॿुधायां थी त जेके ॼाणियो पाण खे। असुरक्षा, तव्हांजी महिरबानी, तव्हांजो ॾींहुं जाम जाम सुठो वञे। तव्हां खे शायद ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दर कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिं जे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।